अस्सलाम वालेकुम। अॼु हिकु नंढड़े टॉपिक सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर थियो आहियां। टॉपिक इहो आहे त अल वहीद अख़बार आहे उहा जेका आहे कंहिं लिखी आहे, कंहिं जारी कई हुई, कंहिं इशू कई। ठीकु आहे। हीउ सुवाल SPSC जे SST वारे पेपर में बि आयो, जेको हीउ तव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो। अख़बार अल वहीद कंहिं जारी कई। हाणे ऑप्शन में आहिनि, ऑप्शन ए परमानंद मेवाराम, ऑप्शन बी ताज मोहम्मद अमरोटी, ऑप्शन सी मौलाना अबुल कलाम आज़ाद, ऑप्शन डी दीन मोहम्मद वफ़ाई। हाणे जेके मुख़्तलिफ़ जेके इन जा जवाब असां सोशल मीडिया ते ॾिठासीं त उन में दीन मोहम्मद वफ़ाई खे सही करार ॾिनो पियो वञे। अॼु ॾिसंदासीं त इन जो वाक़ई इहा मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जी जारी कयल आहे या कंहिं ॿिए जी आहे, छो त असांखे कुझु साबितियूं अहिड़ियूं बि मिलंदियूं जंहिंमें लिखियलु हूंदो त इहा सर अब्दुल्ला हारून जेका आहे उन शुरू कई हुई। त ॾिसूं था, पहिरियां ॾिसूं था त दीन मोहम्मद वफ़ाई हे सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारनि किथां सवाल जेको आहे खयो आहे। हाणे हीअ किताबु आहे तव्हांजे साम्हूं हिकिड़ो, इहो आहे किताबु चौथे दर्जे जी समाजी अभ्यास जो किताबु। ठीकु आहे। हाणे इन में अॻिते हलो, हीअ ॾिसो मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई। हाणे हीअ मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जे हेठां इहो क्लियरली मैंशन थियल आहे त अल वहीद अख़बार इन छापी। मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई 1920 में अल वहीद अख़बार छापे वतन जी आज़ादी लाइ कोशिशि कई। ऐं हिते सर अब्दुल्ला हारून जी तस्वीर ॾिनल आहे, उन जे हेठां लिखियलु आहे सर अब्दुल्ला हारून ख़िलाफ़त तहरीक ऐं सिंध मुस्लिम लीग जो अॻुवाण हुयो उन। ठीकु आहे, इहो कयो। अहिड़ी का बि ॻाल्हि अल वहीद अख़बार जी हिन वटि न थियल आहे। त पोइ इन मां साबित थिए थो त जेका आहे मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जी अल वहीद अख़बार जेका आहे जारी कयल आहे, लेकिन थोरो तरसो। अॻिते था हलूं। ठीकु आहे। अॻिते ईंदासीं त असांखे रेफरेंस ॾिसणा पवंदा आहिनि इंटरनेट तां ही गूगल। तव्हां गूगल में लिखो अल वहीद न्यूज़ पेपर वाज़ इशूड बाय, त तव्हांखे हेठां जवाबु ईंदो। हे बि साॻियो 1920 ॾसे थो। अल वहीद न्यूज़ पेपर वाज़ इशूड बाय हाजी अब्दुल्ला हारून इन कराची। हाणे गूगल असांखे इहो जवाबु ॾिनो त जेका आहे अल वहीद अख़बार सर हाजी अब्दुल्ला हारून जी छपरायल आहे, उन जी जारी कयल आहे। साल साॻियो ई ॿुधाए 1920। अॻिते हलूं था, का ॿी साबिती बि असांखे मथां थी थो सघे मिले। हीअ विकीपीडिया इहो चयो आहे। ठीकु आहे। अॻिते था हलूं। हीअ don.com वेबसाइट आहे ऐं डॉन वारनि जी जेका बि न्यूज़ हूंदी आहे उहा ऑथेंटिक हूंदी आहे। डॉन वारा थोरी रिसर्च करे पोइ जेको आहे आर्टिकल को पब्लिश कंदा आहिनि। त हिन में ॾिसो, हीअ चए थो त अल वहीद दैट वाज़ ब्रॉट आउट बाय हाजी अब्दुल्ला हारून इन मार्च 2020। हाणे हिननि बि don.com वारनि बि इहो ई चयो त अल वहीद जेका अख़बार आहे उहा कंहिं जारी कई हुई, उहा सर हाजी अब्दुल्ला हारून साहब जेका आहे सो उन जारी कई। अॻिते था हलूं, अञा का ॿी असांखे मथां साबिती मिले। ठीकु आहे। उन खां पोइ असां वटि ही विकीवेंड आहे। विकीवेंड हिकिड़ी वेबसाइट आहे, विकीवेंड ॾिसी छॾियो, इहा बि इंटरनेट ते ई तव्हांखे मिली वेंदी। हाणे विकीवेंड जेका आहे वेबसाइट वारा लिस्ट ऑफ सिंधी लैंग्वेज न्यूज़ पेपर्स, उन लिस्ट में हिननि मैंशन कयो आहे, जंहिंमें लिखियो अथऊं सिंधी सुधार जेका आहे इहा पहिरीं न्यूज़ पेपर हुई सिंधी जी। ठीकु आहे, जेका 1884 में इशू थी। ठीकु आहे। उन खां पोइ हीअ लिखनि था त इन 1920 अल वहीद न्यूज़ पेपर पब्लिश्ड बाय हाजी अब्दुल्ला हारून इन कराची। हाणे हिननि बि इहो जवाबु लिखी छॾियो त 1920 में जेका इहा अल वहीद अख़बार हुई उहा सर हाजी अब्दुल्ला हारून जी जेका आहे सो जारी कयल हुई। अञा ही त थी वई इंटरनेट। असां हिकिड़े किताब मां बि रेफरेंस ॾिसूं था। ठीकु आहे। हाणे हीअ किताबु आहे ज़ेब, प्रोफेसर ज़ेब सिंधी ऐं परवीन आरा मेमण जो लिखियलु आहे। ठीकु आहे। हाणे उहे अल वहीद अख़बार जो को बि हिननि माना हिकिड़ो जेको आहे न सिधो सौ बानी न लिखियो आहे, माना ॻाल्हियुनि खे माना टोल मोल जेको आहे न उहो करे आया आहिनि। हीअ चवनि था त 15 मार्च 1920 ईस्वी में जारी थी, यानी कि अल वहीद अख़बार जे लाइ लिखे थो, ऐं 1957 में बंदि थी। हे 1 यूनिट वारे सिस्टम जे भेल हिनखे बंदि बि कयो वियो। वरी 1970 ईस्वी में हैदराबाद मां ज़ाहिर थी, पहिरियां कराची मां, हाणे हैदराबाद में। जॾहिं संदसि एडिटर मौलवी ख़ैर मोहम्मद निज़ामाणी ऐं प्रोफेसर करीम बख़्श निज़ामाणी थिया, पर इहो अल वहीद जो थोरो अरसो हो। 37 सालनि जे डिघे अरसे में अल वहीद अख़बार केतिरा ई एडिटर थिया। हाणे एडिटरनि जा नाला थो लिखे अॻिते, जिन में मुखिया नाला काज़ी अब्दुल रहमान, शेख अब्दुल मजीद, मीर अल्लाह बख़्श टालपुर, रईस अली मोहम्मद मरी, मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई। हाणे ॾिसो त हिते मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जो जेको आहे न ज़िक्र
एडिटरनि में कयो आहे, माना उनजो इहो एडिटर हो ऐं उनखां बि इलाही नाला ॾेई करे पोइ आख़िर में लिखे थो त इहो बि एडिटर हुयो। सो हिननि सभिनी साबितनि मां साबित इहो थो थिए त हीअ जेका अल वहीद अख़बार हुई उहा सर हाजी अब्दुल्ला हारून जी जेका आहे पब्लिश करायल हुई, जारी करायल हुई। लेकिन अगरि अहिड़ो सुवालु अची वञे त पोइ असां छा कयूं, असांखे जेको आहे करेक्ट ऑप्शन त न ॾिनो वियो आहे, पोइ लाज़मी आहे मजबूरी ख़ातिर असांखे दीन मोहम्मद वफ़ाई खे ई वरी बि टिक करणो हूंदो। बहरहाल ॾाढो कंट्रोवर्शियल था ॾियनि, का रिसर्च शायदि नथा करनि ऐं ईअं ॾेई था छॾनि, इन ते हली करे अॻिते इशू बि थिया, हीअ त टेस्ट कैंसिल थी वई, न त इन ते इशू थियनि हा। सो वीडियो ॾिसण जी वॾी महिरबानी। अगरि तव्हां मुंहिंजे वीडियो ते नवां आहियो त हिन खे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। थैंक यू सो मच।